ना मंजूर, ना मंजूर, महंगाई ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, महंगाई ना मंजूर, महंगाई ना मंजूर। बिजली जी लोड, गैस जी लोड शेडिंग बंद करो, गैस जा इजाफी चार्जेस बंद करो। तकबीर, अल्लाह अकबर। ना मंजूर, ना मंजूर, महंगाई ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, महंगाई ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, महंगाई ना मंजूर। बिजली जी लोड शेडिंग, बंद करो, बिजली लोड शेडिंग, बंद करो, बिजली लोड शेडिंग, बंद करो, गैस जी लोड शेडिंग, बंद करो, गैस जी लोड शेडिंग, बंद करो। ना मंजूर, ना मंजूर, महंगाई ना मंजूर। ना सस्तो कयो अटो, खंड, घी, अटो, घी। अदनान का दे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर ये हमारा जो एहतजाज है छा जे हवाले सां आहे? अॼोको हीउ एहतजाज जमियत उलमा इस्लाम यूनिट उॾेरोलाल स्टेशन जे तरफ़ां आहे। पूरे मुल्क में महंगाई जो उरूज आहे, पर ख़ुशूसन असांजे हिन ॻोठ में इनखे 4 पर लॻी विया आहिनि महंगाई खे। जेकी शइ हैदराबाद में 100 रुपया किलो थी मिले, उहा साॻी शइ हिते उॾेरोलाल स्टेशन में 250 रुपया किलो थी मिले। जेको कुकड़ हैदराबाद में 500 रुपया किलो थो मिले, हिते 700 रुपया किलो थो मिले। हर शइ ते उॾेरोलाल जे वापारियुनि पंहिंजा हिकिड़ा सरकारी टैक्सनि ॿिया हिननि पंहिंजे तरफ़ां पंहिंजा टैक्स मड़ी जेको हर शइ खे महांगो कयो आहे, उन जे ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम उॾेरोलाल स्टेशन जे तरफ़ां तकबीर, महंगाई, महंगाई, महंगाई। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर इहो अवां जो एहतजाज अॼु जेको आहे सो छा जे हवाले सां हिन बाबति ॿुधायो। अॼु असांजो जेको एहतजाज आहे जमियत उलमा इस्लाम यूनिट उॾेरोलाल स्टेशन जो महांगाई जे ख़िलाफ़ु आहे, गैस जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ु आहे, बिजली जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ु आहे ऐं अटो महांगो थियण जे ख़िलाफ़ु आहे। हालांकि असांजे ज़मींदारनि खां कणिक जेका वरिती हुई हारियुनि खां 55-60 रुपया किलो वरिती हुई, ऐं अॼु उहो अटो जेको असांखे 130 रुपया किलो ॾिनो पियो वञे। त फिलफोर असांजो जमियत उलमा इस्लाम जो इहो मुतालबो आहे त इहो अटो जेको आहे 80 रुपया किलो कयो वञे। इहो जेको 50 रुपया किलो इज़ाफ़ी वठियो पियो वञे, इन 50 रुपया किलो खे घटि करे 80 रुपया किलो रेट जो अघु जेका आहे सिंध गवर्नमेंट मुक़ररु करे। ॿियो असांजो मुतालबो इहो आहे त असांजे ज़मींदारनि खां खंडु जेका पोएं साल वरिती वई 400, 450, 450 रुपया मण जेको कणिक पंहिंजो कमांद वरितो वियो, ऐं हुन में खंडु जेका आहे उन वक़्तु 120 रुपया किलो हुई। ऐं हींअर बि साॻियो अघु कमांद जो वठनि पिया 450, 450 रुपया मण। ऐं जेका खंडु जेका आहे उहा तमामु महांगी पई हले। त असांजो इहो मुतालबो आहे त खंडु खे जेको आहे 100 रुपया फ़ी किलो कयो वञे। ऐं ॿियो मुतालबो असांजो इहो आहे त जेका लोड शेडिंग आहे असां वटि गैस जी, उहा तक़रीबन 15 कलाक लोड शेडिंग आहे। ऐं इहा जेका लोड शेडिंग फिलफोर जेका आहे ख़तमु कई वञे। ऐं गैस जी खोट कोन्हे, गैस प्राइवेट कंपनियूं खपाइनि पियूं ऐं वॾा टाला भरिजनि पिया मिठी मां, गोलाटजी मां ऐं जेका सांघड़ मां। इहे सभु गैस जेका आहे असांजी जेका अलाह पाक ॾिनी आहे, मुफ़्त में असांखे ॾिनी आहे, ज़मीन मां निकिरे पई, ऐं उहा गैस असांखे तमामु महांगी ॾिनी पई वञे। त असांजो इहो मुतालबो आहे त गैस जेका आहे उहा फिलफोर उन जो रेट घटि कयो वञे ऐं बिलनि में जेके 600 रुपया इज़ाफ़ी चार्जिस हया विया आहिनि उहे ख़तमु कया वञनि। ऐं पंजो मुतालबो असांजो इहो आहे त असांजे शहर में जेका कुझु महांगाई पंहिंजी तरफ़ां बि वापारियुनि कई आहे, उहा महांगाई बि घटि कई वञे। ऐं मुर्गी जो गोश्त जेको आहे ॿिए पासे खां असांजो रेट तक़रीबन 100 रुपया किलो मथे आहे शहर में। त इन जेके हिते वापारी अचनि था गोश्त ॾियणु ऐं जेके गोश्त खपाइण वारा आहिनि उन्हनि खां बि असांजी गुज़ारिश आहे त इन जो रेट जेको आहे सही कयो वञे। ऐं इन खां अलावा जेको बिजली जेका आहे उहा असां वटि 5-6 कलाक हींअर, हालांकि लोड शेडिंग कोन्हे, कोई बि 5-6 कलाक बिजली आहे, त उन में असांजो गुज़ारो नथो हले। त इहा बिजली जी लोड शेडिंग ऐं इन में जेके इज़ाफ़ी टैक्स गवर्नमेंट हया आहिनि उहे ख़तमु कया वञनि। हाणे जेको आहे लाखड़ा पावर हाउस गवर्नमेंट ख़तमु कयो आहे। हाणे असांजी जेका बिजली आहे उहा बि कुदरती ठहे पई, पेट्रोल मां कोन पई ठहे, हाणे बिजली कोयले मां ठहे पई। ऐं इहो कोयलो जेको आहे अलाह पाक असांखे ॾिनो आहे, ऐं उहो कोयलो असांजे थर जे इलाइक़े में निकिरे पियो, हुतां बिजली ठही करे पंजाब वञे पई ऐं सिंध वारनि खे उहा बिजली न पई मिले। त असांजो जमियत उलमा इस्लाम जो इहो मुतालबो आहे त ज़िले मटियारी में
इन्हनि जो जेको आहे वॾो पावर हाउस लॻल आहे त इन शहर खे इन ज़िले खे जेको आहे बिजली सस्ती बि ॾिनी वञे ऐं 24 कलाक ॾिनी वञे ऐं जेको आहे पंजाब जी बिजली घटि करे सिंध वारनि खे इहा बिजली ॾिनी वञे। साईं अॼु जो असां जमीयत इस्लाम जो मुतालबो इहो ई आहे त जेके पंहिंजो रूरल स्टेशन या दिल्ली मटियारी में जेका महांगाई आहे जेके बि मतिलबु त शिकायतूं आहिनि जेके असांजे दोस्तनि तव्हांखे ॿुधायूं फिलफौर इन्हनि जी जेको आहे न रोकथाम कई वञे, महांगाई ख़तमु कई वञे, लाइट या जेके बि गैस वग़ैरह इहे टाइम ॾिनी वञनि। असांजो इहो ई मुतालबो आहे इंतिज़ामिया ऐं हुकूमत जेको इन्हनि ते गौर करे ऐं इंशाअल्लाह असांजो इहो